गंबड में बदअमनी उरूज ते अमन जो पखी उॾामी वियो। गंबड क़ौमी शाहरा तां हथियारबंदनि सरेआम PPMPA प्यार अली शाह जे PA वकार शेख जे वालिद अॻूणे सिपको ऑफिसर हादी ॾिनो। शेख जे दुकान तां फोरू फुर करे फरार थी विया। मुतासिरनि वापारी बिरादरी जे बाईपास ते बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। धाणो 3 कलाकनि खां रोड ब्लॉक। गंबड बाईपास ते निजी कंपनी जे बैटरियुनि जे होलसेल जे दुकान तां नामालूम हथियारबंदनि दुकान में मौजूदु अमले खे यरगमाल बणाए 8 लख रुपया रोक रक़म ऐं 5 मोबाइल फ़ोन दुकान ते मौजूदु ग्राहक खां 50,000 हिकु मोबाइल फ़ोन फुर करे फरार थी विया। वाक़े जी इतलाह ते गंबड पुलिस पहुची जांच शुरू करे छॾी आहे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ शहरी जे मुख्य रोडनि ते नाकाबंदी करे छॾी। मुतासिरनि दुकान समेत वापारियुनि क़ौमी शाहरा ते वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी धाणो हणी नारेबाज़ी कई वई। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीठी वयूं। SSP हेडक्वार्टर अनवर बुगटी SHO गंबड मोहम्मद नवाज़ चाचे तो वापारी अॻवान हादी बख्श शेख ऐं हाजी अब्दुल लतीफ़ शेख सां ॻाल्हियूं करे लिखत कई त असां हिकु हफ़्ते में जवाबदार गिरफ़्तार करे रोक रक़म वापसि कराईंदासीं। मुतासिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां दुकान ते मौजूदु हासिल त 3 हथियारबंद फुर जे इरादे सां दाख़िल थिया हुआ। जे हथियारनि जे ज़ोर ते दुकान में रखियल 8 लख रुपया रोक रक़म 5 मोबाइल फ़ोनूं ग्राहक खां 50,000 रुपया ऐं फोरू फुर करे आसानी सां फरार थी विया। SSP खैरपुर मामले जो नोटिस वठी फुरथियल रोक रक़म ॿियो सामान असांखे वापसि कराए ॾिनो वञे।